नाज़िर, नए माली साल जी 8,000 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट अॼु पेश थींदी। तरक़ियाती बजट में हलंदड़ माली साल जी भेट में 38% वाधारे जो इम्कान आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा अपडेट साईं? जी, अॼु शाम जो क़ौमी असम्बली जो इजलास बजट इजलास 4 बजे तलब कयो वियो आहे। इजलास 4 नुकाती एजेंडा आहे। अॼु जे इजलास में वज़ीर नाणियार वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन अॼु साल 2021-22 जो वफ़ाक़ी बजट 8,400 अरब जो बजट पेश कंदो। ज़रियनि मूजिबि जेके दस्तावेज़ आहिनि बजट जा, उन मुताबिक़ तमामु सूबनि जो जेको तरक़ियाती बजट जो हिसो 1,200 अरब खां मथे आहे ऐं वफ़ाक़ी तरक़ियाती बजट जो हिसो 900 अरब आहे। टैक्स जेकी कलेक्शन जो जेको टारगेट आहे साल 21 ऐं 22 जे लाइ उहो जेको दस्तावेज़ मुताबिक़ 5,800 अरब रुपया आहे। ऐं जॾहिं त 3100 अरब जेके कर्ज़ा वरितल आहिनि IMF समेत जेके ॿिया कर्ज़ा परॾे मां वरितल आहिनि उन्हनि जी अदायगियुनि जे हवाले सां 3100 अरब रुपया उन में रखिया विया आहिनि। जॾहिं त GDP जेको टारगेट आहे ग्रोथ टारगेट उहो 4.8% मुक़ररु कयो वियो आहे। वज़ारत हाउसिंग जे हवाले सां कुझु जेके 900 अरब रुपया वफ़ाक़ी तरक़ियाती बजट में उन मां तक़रीबन 672 अरब रुपया जेके आहिनि वफ़ाक़ी वज़ारतूं आहिनि उन्हनि खे ॾियण जो इन में जेको अॼु बजट आहे उन में ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं इन में वज़ारत जेकी तहफ़ुज़ ग़िज़ाई तहफ़ुज़ जे लाइ तक़रीबन 4 अरब रुपया मख़सूस करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सां गॾोगॾु दस्तावेज़ मुताबिक़ सुद समावारी जेकी वज़ारत आहे उन जे लाइ 1 अरब 84 करोड़ जेकी तरक़ियाती बजट आहे। काबीना डिवीज़न जे लाइ 56 अरब 2 करोड़ ऐं वज़ारत मनसूबाबंदी जे लाइ 99 अरब 25 करोड़। आबी वसाइल जे लाइ 110 अरब तरक़ियाती बजट रखियो वियो आहे। वज़ारत इंसानी हक़ूक़ जे लाइ 22 करोड़ ऐं वज़ारत कश्मीर अमूर जे लाइ 31 अरब 2 करोड़ ऐं पेट्रोलियम वज़ारत जे लाइ 3 अरब तरक़ियाती बजट मख़सूस करण जो तजवीज़ आहे। इन सां गॾोगॾु वज़ारत कानून ऐं इंसाफ़ जे लाइ 6 अरब तरक़ियाती बजट जी तजवीज़ आहे। क़ौमी विरसा सक़ाफ़त जे लाइ जेकी तरक़ियाती बजट आहे उनजी जेको अंग अखर ॾिना विया आहिनि उन मुताबिक़ 4 करोड़ 56 लख रुपया तरक़ियाती बजट आहे। रेलवे डिवीज़न जे तरक़ियाती बजट में 30 अरब रुपया आहिनि ऐं ॿिया जेके इन जे अलावा वज़ारतुनि जा जेके अख़राजात वग़ैरह जा मनसूबा आहिनि उन्हनि जे लाइ 60 अरब रुपया मख़सूस करण जी अॼु वफ़ाक़ी बजट साल 21-22 में तजवीज़ आहे। जी ठीकु आहे मुदस्सिर, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।